नवंदेरो में आबादगारनि पारां पाणी खोट ख़िलाफ़ सखर लाड़कानो रोड ते धरणो हयो वियो आहे। मुख़्तलिफ़ ॻोठनि जे आबादगारनि पारां भुटा लाड़े वटि धरणो हयो वियो आहे, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। आबादगार अॻवाननि जो चवणु आहे त 12 केनाल मां निकिरंदड़ समूरनि शाख़ुनि में पाणीअ जी हथरादू खोट पैदा कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवांखे ॾी पिया। नवंदेरो में आबादगारनि पाणी खोट ख़िलाफ़ सखर लाड़कानो रोड ते धरणो हयो आहे। मुख़्तलिफ़ ॻोठनि जे आबादगारनि भुटा लाड़े वटि इहो धरणो हयो आहे, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। वधीक तफ़सील वठूं था नवंदेरो मां। टाइम न्यूज़ जे रिपोर्टर नूर मोहम्मद सूमरो खां। नूर मोहम्मद, आबादगार पाणी जे लाइ एहतिजाज करण ते मजबूर बणियल आहिनि, छा तफ़सील आहिनि? जी मेहताब, 12 केनाल मां निकिरंदड़ शाख़ुनि में पाणीअ जी हथरादू खोट ख़िलाफ़ ॻोठ सालार, भुटो, शंभ जयो, मुबारक जयो, आचर सदायो, कोट भुटो, सावल जरवार समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि जे सभी आबादगारनि जो सखर लाड़काणे रोड ते जत भुटा लाड़े वटि रोड ते रुकावटूं रखी धरणो हणी रोड ब्लॉक करे वेही रहिया। रोड ब्लॉक हुजण सबबि रोड जे ॿिन्ही तरफ़नि खां वॾे अंग में ट्रैफ़िक जाम थी वई, जॾहिं त मुसाफ़िर परेशानियुनि जो शिकार थी विया। एहतिजाज जी अॻवानी कंदड़ वहीद भुट्टो, वज़ीर चौहान, गुलाम मुर्तज़ा ऐं ॿियनि चयो त सूबाई वज़ीर सोहेल अनवर चाल, MP नादर मक्सी सभई माण्हू वठी 12 केनाल जे रेगुलेटर जा दरवाज़ा खोले चाबियूं पाण सां गॾु खणी विया आहिनि। उन्हनि सिंध सरकार खां सवाल कयो त छा असां सरकार खे ज़रई पाणीअ जी टैक्स अदा नथा कयूं जो असांखे पाणीअ जी हथरादू खोट कई पई वञे ऐं मनपसंद माण्हुनि खे पाणी फराहम कयो पियो वञे, जॾहिं त 12 केनाल मां निकिरंदड़ शाख़ुनि में पाणीअ जी हथरादू खोट करे असांजूं ज़मीनूं हथ सां सोकड़ जो शिकार कयूं पियूं वञनि। असांखे घुर्बल पाणी तक़रीबन 7.5 फुट पाणी न मिलण करे सारियालो फसल जो बेजारो जेको बीठल आहे उहो सड़ी रहियो आहे। उन्हनि मुतालबो कयो त असांखे घुर्बल पाणी फराहम करे असांजूं ज़मीनूं बंजर थियण खां बचायूं वञनि। जी मेहताब। महिरबानी अवां जी। नूर मोहम्मद सूमरो।